त केनाल कोन था ठहनि ऐं असांजे सगर साहब साइन कान कई आहे। हींअर WTN जी टीम जेका जलालपुर केनाल ते रसी ऐं कवरेज ॾिनी आहे त ॾेखारियो आहे त जलालपुर केनाल मुकमल ठही चुको आहे। जेको उनखे पाणी ॾींदा उनखे पाणी ॾियण बावजूदि सिंध में घणो असरु पवंदो, हिन ते सिंध जूं ॿनियूं घणियूं गैराबाद थींदियूं जलालपुर केनाल खे जे पाणी ॾींदा। ॾिसो, पौणा 2 लख एकड़नि जो कैनाल आहे जेका बारानी एरिया जी ज़मीन हुई। 2024 जे नवंबर जे 24 तारीख़ आउं उते वियुसि जिते WTN जी टीम अॼु 26 मई आहे। वरी जुलाई जे इन जी अॻियां विच में वियुसि जिते WTN जी टीम शायदि पहुती न हुजे, जलाल केर। इहो सिंध हुकूमत जे ऐं ज़रदारीअ जे ताउन सां पियो थिए, बिलावल ज़रदारी ताउन सां थियो आहे नाजाइज़। ऐं छो त इंडस ही धोखो कीअं था ॾियनि, झेलम, चनाब, सिंधू, इंडस ऐं काबुल गॾे पाणीअ में हिसो विरहायल आहे। झेलम जो पाणी कैनालनि पिया खणी वञनि, नवां कैनाल ठाहे। चनाब जो पाणी डैम ठाहे उनखे खणी पिया वञनि चोलिस्तान ॾे। ऐं ॿिन्ही में ई आहिनि। असीं मुबारकबाद था ॾियूं WTN खे, इन जी पेशरफ़्त खे, जो इहो खोल कई अथसि। ऐं पर आउं तव्हांखे ॿुधायां त 24-25 में आउं इन्हनि जलालपुर कैनाल ते वञी ऐं इन जी ख़बर पीपलनि खे बि ॾिनमि, वज़ीरनि खे, सेक्रेटरी खे बि ॾेई आयुसि। ईअं न त पता सम्झंदा वञी चई आयुसि त बाबा ई छो पियो ठहे। चई त हुननि छा चयो कोन थो ॿुधायो, पर इन जी माना इहा आहे त बेवसी आहे। साईं, पोइ हीउ जेको हिन वक़्तु जेके पीपल्स पार्टी वारा एहतजाज पिया कनि, मरसूं सिंधू न ॾिसूं, सिंधू ते धाड़ो त पंजाब वारा न हुआ, पोइ हीउ लानतूं इंडिया ते पिया विझनि। ॿी ॻाल्हि ॿुध न, सिंधू इंडिया मां अचे ई कोन थो, सम्झे। झेलम ऐं चनाब था अचनि उतां। ठीकु आहे, इहो जुलूस पंजाब में निकिरणु घुरिजे न। पीपल्स पार्टी पंजाब बि कढे, पीपल्स पार्टी बलोचिस्तान ऐं KP बि कढे, पीपल्स पार्टी कश्मीर बि कढे ऐं गिलगित बल्तिस्तान कढे। छो त हीउ गिलगित बल्तिस्तान मां वांदो आहे, ईंदो आहे चाइना खां पोइ। उन करे इहो सिंध जे माण्हुनि खे मुनाफ़िकी पिया कनि ऐं हिननि जेके पैसा ॾिना आहिनि ऐं कैनाल ठाहिण जो प्रिंस ऑर्डर ॾिनो, माना सदर, उहो अञा वापसि कोन वरितो अथनि। उन ते चयो हुओ त असीं तहक़ीक़ात करे ऐं पोइ उनखे रद्द कंदासूं। उन्हनि खे बहाल रखियो अचनि। उन मां हिकिड़ो कैनाल ठाहियो अथनि, 10-12 कैनाल ॿिया ठाहिराइण जी उन्हनि जी प्लान आहे। सिंध जे माण्हुनि खे चवंदासूं त तयारी करियो, हिननि जी रस्ता रोक करियूं त जीअं ही 10-12 कैनाल, हाणे 6 जी ॻाल्हि कोन अथव, 4 ठाराईंदव ग्रेटर थल कैनाल ते, 2 हींअर ठाराईंदा चोलिस्तान ते, उन खां सवाइ जलालपुर ते, ऐं ॿियूं जेके डिस्ट्रीब्यूटरीज़ आहिनि फोर्ट अब्बास ते या ॿियनि ते। यानी 12 लख एकड़ सिर्फ़ु पंजाब में, ऐं ॿिया जेके 3 सूबनि में आहिनि उहे वरी अञा अलॻि आहिनि। कुल 35 लख एकड़ ज़मीन उहा, ऐं 2 लख या 37 लख एकड़ ज़मीन ठाहिण जा हींअर प्लान अथनि। सिंध जो पाणी, कमांड एरिया जो पाणी अध ते ख़तमु थींदो। सिंध जो केलो ख़तमु थींदो, सिंध जो कमंद ख़तमु थींदो, सिंध जा ॿेला ऐं हूअं ई कपाए छॾिया अथनि, वढिया अथनि, ए थींदा। पर सॼो सिस्टम हेठियूं जेको ज़मीन जो पाणी आहे इहो घटिजी वेंदो। सो सिंध जी बर्बादीअ जो इक़्तिदार जी ख़ातिर पाकिस्तान पीपल्स पार्टी, सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी क़ौमी गद्दार पई थिए, सिंध जो सौदो कयो अथसि। ऐं गद्दारनि सां कीअं विढ़बो आहे असांखे ख़बर आहे, विढ़ंदासूं।